अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नाज़रीन, मीरपुर साकरो बरसा कदीमी ढंढ छछ मीरान फोर्ट ते बासर माण्हुनि पारां कब्ज़ा करे वॾा बंद लगाए पंहिंजा माण्हू विहारे मुक़ामी माहिगिरनि खे बेरोज़गार करे मथनि हथ ठोकिया केस दाख़िल करे खेनि मौतमार धमकियूं ॾेई बेदख़ल करण जी कोशिश ख़िलाफ़ मुक़ामी मुतासिर माहिगिरनि मकलीअ में माहिगिरनि मोहम्मद कासिम मंसूरो, अब्दुल्ला मोहम्मद उल रहीम खेर, मोहम्मद अमीर, उमर मौलाबख्श मंसूरो, हाजी खमीसो, गुलाम कादिर लोंग, नूर मोहम्मद मल्ला जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। सिंध ऑनलाइन टीवी घारे जे रिपोर्टर दानिया अब्बास के मूजिब हुन चयो त कराची वासी बासर नवाब रिहान असांजे रोज़गार जे वाहिद वसीले छछ मीरान खो ढंढ ते ताक़त जे ज़ोर ते कब्ज़ो करे वॾा बंद लगाए समूरी ढंढ ते कब्ज़ो करे पंहिंजा हथियार बंद विहारे असांखे बेरोज़गार करे बेदख़ल करणु चाहे थो। हुन चयो त बासर असां मथां कूड़ा केस पिणु दाख़िल कराए सख़्तु परेशान कयो आहे। हुन चयो त ढंढ जो समूरो रिकॉर्ड फिशरीज़ खाते वारनि वटि मौजूदु आहे जेको साकरो पुलिस खे बि ॾेखारियो वियो आहे, पर बासर शख़्स उन सरकारी रिकॉर्ड तोड़े ढंढ जी ज़मीन जो माप कराइण लाइ बि तयारु नाहे जेको समूरी ढंढ ते कब्ज़ो करणु चाहे थो। हुन चयो त असां रोज़गार जे वसीलनि जी पाण मालिकी करे कंहिं बि इदारे खे पंहिंजे वसीलनि ते कब्ज़ो करणु न ॾींदासीं। हुननि घुर कई त फौरन छछ मीरान खो ढंढ तां कब्ज़ो ख़ाली कराए बासर कब्ज़ागीर ख़िलाफ़ कार्रवाई करे असां ते दाख़िल थियल केस ख़त्म करे मुक़ामी माहिगिरनि खे तहफ़ुज़ ॾेई बेदख़ल थियण खां बचायो वञे। वधीक अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो।